सखी ॼाम दाता जंहिंखे ॼाम साहब जे नाले सां सुञातो वञे थो, जंहिंजो असली नालो सैयद असगर अली शाह। अॼु बि 100 किलोमीटर पंधु करे सखी ॼाम दातार वटि माण्हू ईंदा आहिनि, उन साॻी उमेद सां त सखी असांखे ख़ाली हथ न मोटाईंदो। ही सिर्फ़ भितियूं न आहिनि, पर हज़ारनि दुआउनि जो तारीख़ आहे। चयो वञे थो त हू ईरान मां 100 साल अॻु सूफ़ियुनि जी धरती सिंध आयो ऐं सिंध खे रूह सां क़बूल कयऊं। रिवायत आहे त सखी ॼाम दातार वसियत कई पंहिंजे फ़क़ीरनि खे त जॾहिं आउं मरी वञा त मुंहिंजो मढ़ ॾाचीअ जी कुठीअ जे मथां रखिजो, पोइ जिथे ॾाची अची बीहे उते मूंखे दफ़न कजो। ऐं पोइ ॾाची हलंदी रही, सफ़र कंदी रही ऐं अची उते बीठी जिथे हाणे संदसि दरगाह आहे। त घर में हास्तो मूंसां थियो, माना संगरनि में ॿधी छॾे, जिते जानवर वग़ैरह ॿधंदा आहिनि उते ॿधे छॾंदा। मूंखे नंग जी ख़बर न कपिड़े जी ख़बर हुई। पोइ हिन जॻह दरगाह ते खणी मूंखे 9 ॾींहं या 8 ॾींहं रखिया हो, पोइ वरी वठी विया घर, कुझु दवा कुझु दुआ। नवाब शाह खां कुझु किलोमीटर ओभर में